नाज़रीन, घोटकी में वधंदड़ बदअमनी ऐं पुलिस जी नाइली ख़िलाफ़ शहरी एक्शन कमेटी तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो कियो वियो। उन हवाले सां ॾिसूं था एहसान कलवड़ जी ही रिपोर्ट। नाज़रीन, घोटकी शहर है उन जे भर पासे में वधंदड़ बदअमनी ऐं ॾींहों ॾींहुं मोटरसाइकिल जी फुर ऐं चोरी में इज़ाफ़ो थियण ख़िलाफ़ घोटकी जा शहरी ए सेक्शन थाणे ॾाढो एहतजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। असीं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। असांखे गाॾी हिकु वई आहे, ॿी वई आहे, टी वई आहे, मूवी बाक़ाइदे 15 मिंट जी मूवी आहे, उनमें चोर साफ़ नज़रे थो। इहा छो न साफ़ थी सघे थी? ॿिए मुल्कनि में कैमरा थोरो दफ़ो हूंदा बि नज़री ईंदा। हे 15 मिंट जी मूवी आहे, तव्हां पाण सफ़ा तव्हां कराए अचो, ख़र्चो तव्हां कयो, सफ़ा कराए अचो, बाक़ी तव्हां ड्यूटी छाजी आहे? अॻ में 4 गाॾियूं काढियूं आहिनि, अचूं था मिले करे कोन थो। असां त ज़ुल्म कार आहे, हे हज़ार आहे, असां वञूं कान या असां पाकिस्तानी न रोज़ कोर्ट जो कयूं साईं, नाक बिना के सघनि था। असां मिसकिन साल ब साल लोड़े लोड़े मोटी साईं, असांजी मोटरसाइकिल चोरी थी वई आहे 23/9/2020 में। असां SHO ख़ालिद मेमणो उन्हीं खे बि रिक्वेस्टां करे थका थियो, तव्हांजो चोर मां लधो आहे, तव्हां गाॾी रिकवर कराए ॾियां थो। वरी DSP हाफ़िज़ अब्दुल क़ादिर असां मिलियासीं, उन बि ख़ातिरी कराई त तव्हांजो चोर लभियो आहे, तव्हांखे मोटरसाइकिल ॾियूं था। पर हिन टाइम ताईं असांखे मोटरसाइकिल कोन मिली आहे। रोज़ रोज़ चोरी जो मामूल बणिजी वियो आहे। SHO मिलण लाइ बि हाणे तयारु कोन्हे। सो पहिरीं तारीख़ ते मुंहिंजी गाॾी लाइब्रेरी जे साम्हूं चौकीदारनि जे हूंदे खजी वई। पुलिस खे इतलाह ॾिनो, सिटी इंचार्ज को बि असां सां ताउन न कयो। SHO ॾे पंध कंदा रहिया आहियूं, DSP साहब ॾे पंध कंदा रहिया आहियूं, SSP साहब खे बि मां WhatsApp मैसेज कयो, उन रिप्लाई ॾिनो, इनशाला तव्हां रिकवर थी वेंदी। 5 ॾींहं थी चुका आहिनि, अचां थो, कोई मूंखे SHO सां मिलण लाइ तयारु न आहे। जेॾी महिल हिकु दफ़ो मुलाक़ात मुंहिंजे SHO सां थी आहे, मुंहिंजी वरी मुलाक़ात न थी आहे साईं सां। सो महिरबानी करे मां त चवां थो, घोटकी शहर जाम तबाह थी चुको आहे। हिकिड़ो मां न आहियां, तक़रीबन हर रोज़ 2-3 गाॾी चोरी थियनि थियूं। मूंखे नथो लॻे को मूंखे टरकाए रहिया आहिनि, छो त मां हिन वक़्तु बि कल्ह बि कोर्ट वियोसि, मूंखे पटिशन दाख़िल कराए, इनशाला पटिशन कराईंदासीं, मजबूर आहियूं। ऐं मुंहिंजूं 3 गाॾियूं वयूं आहिनि, 6 महीना अॻु गाॾी वई आहे, 2 महीना अॻु गाॾी वई आहे, 3 गाॾी मुंहिंजी वई आहे, CD नई गाॾी वई आहे। 15 मिंटनि में सिटी इंचार्ज मूंसां मिलियो आहे, उनखे मां चयो हा नाकाबंदी कराए, मुंहिंजी गाॾी मिली वञे, गाॾी में तेल न आहिनि। मूंखे चए थो SHO त न आहे, मूंखे हुकुम ॾिए थो पियो, मूंसां बदतमीज़ी बि कयईं। मां उहा रिपोर्ट DSP खे ॿुधाई आहे, SHO खे ॿुधाई आहे।